ॿी ख़बर अवां सां शेयर कंदासीं नाज़रीन। छटो मां जिते बघाड़ मोरी स्टॉप वटि हद दख़लनि ख़िलाफ़ थींदड़ ऑपरेशन दौरान नाज़रीन आबपाशी खाते जे मुलाज़िमनि ऐं पुलिस एहलकारनि ते माखीअ जे मखियुनि तरफ़ां हमिलो थियो आहे। इन में 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बघाड़ मोरी स्टॉप वटि हद दख़लियूं हटाइण लाइ पहुतल पुलिस अमलदारनि ऐं आबपाशी खाते जे मुलाज़िमनि मथां माखीअ जे मखियुनि हमलो कयो आहे, जंहिं जे नतीजे में 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। छटो मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। महबूब बिरोही, ॿुधाइजो। छठे लॻे बघाड़ मोरी स्टॉप ते हद दख़लियूं हटाइण लाइ पहुतल जेका आहे आबपाशी खाते जी इंतज़ामिया ऐं पुलिस जीअं हुते पहुती आहे त दिलचस्प सूरत हुते पेश आई आहे। वाक़ियो पेश आयो आहे जंहिंमें आबपाशी खाते जी इंतज़ामिया ऐं पुलिस एहलकार जीअं ई उते पहुची जेका आहे हद दख़लियूं हटाइण लाइ पासे में वण हुआ उन्हनि खे ढाइण ऐं हद दख़लियूं हटाइण जी कोशिशि कई त उते वणनि में जेका वेठल माखी आहे उनजे मखियुनि हमलो करे ॾिनो। कार्रवाई कंदड़ टीम ते जंहिंजे नतीजे में 6 पुलिस एहलकार ऐं 1 आबपाशी मुलाज़िम उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंमें ज़ख़्मी थियल दारोगो आहे अब्दुल सत्तार बरानी। पुलिस एहलकारनि में अली शेर ज़रदारी, दिलदार मेहमान, गुलाम हैदर, साजिद शेख, उमेद अली ख़ासि के लिए ओसमान पलियो उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। जंहिंखां पोइ कार्रवाई खे रोके जेका आहे ज़ख़्मीअ खे सिविल अस्पताल छटो मुंतक़िल कयो वियो आहे, जिते उन्हनि खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे ऐं कार्रवाई जेका आहे रोकी वई आहे। हीअ सूरत जेका आहे बघाड़ मोरी वारे इलाइक़े में पेश आई, जिते हद दख़लियूं हटाइण लाइ आबपाशी खाते जी इंतज़ामिया पहुती त माखी जे मखियुनि हमलो करे 6 ॼणनि खे मुलाज़िमनि खे ज़ख़्मी करे छॾियो आहे, जेके सिविल अस्पताल छटो मुंतक़िल कया विया आहिनि। इलाइक़े वासी जेके आहिनि उन्हनि जो मौक़िफ़ साम्हूं अचे पियो त बिना नोटिस जे संदन जेका आहे जेके दुकान आहिनि या संदन जेके अदावतूं आहिनि उन्हनि खे ढाइण लाइ इंतज़ामिया पहुती हुई। उन दौरान ही वाक़ियो पेश आयो जॾहिं त मुख़्तलिफ़ हंधनि ते वर ऐं छटे जे आसपास मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं जेके इंतज़ामिया जे पारां जेको आहे हद दख़लियूं हटाइण लाइ हलंदड़ आहिनि ऐं मुख़्तलिफ़ धुरियुनि खे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे माण्हुनि खे नोटिस कोन जारी कया विया आहिनि। जी, वॾी महिरबानी महबूब बिरोही तफ़सील ॾियण जे लाइ। ॿी ख़बर शामिल कंदासीं।